जॾहिं भुट्टे साहब जलाद खे चयो फिनिश इट। 4 अप्रैल 1979 ईस्वीअ ते रावलपिंडी जी सेंट्रल जेल में ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे राति जो 2 वॻे फांसी ॾिनी वई। हिन खे रावलपिंडी जेल जे औरतुनि जे सेक्शन में 7x10 फुट जी हिक कोठड़ीअ में क़ैद कयो वियो हो। भुट्टो साहब खे हिकु पलंग, गद्दो, नंढड़ी टेबल ऐं किताबनि जी अलमारी ॾिनी वई हुई। दर जे भरिसां हिक नंढड़ी कोठड़ी हुई जिते हिकु कैदी हिन लाइ खाधो पचाईंदो हो। हर 10 ॾींहंनि बाद उहो कैदी बदिलायो वेंदो हो त जीअं खेसि भुट्टो साहब सां दिली लगाव न थी वञेसि। कॾहिं कॾहिं भुट्टो साहब जो दोस्त ऐं मशहूर ॾंदनि जो डॉक्टर ज़फ़र न्याज़ी संदसि लाइ मानी मोकिलींदो हो। ही तमामु मालूमात BBC उर्दू जी वेबसाइट तां वरिती वई आहे। हिंदुस्तान जी उन वक़्त जी वज़ीर आज़म इंदिरा गांधीअ सां गॾु ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी ज़िंदगीअ ते किताब लिखंदड़ लेखक सलमान तासीर, जंहिंखे बाद में क़त्ल कयो वियो हो, पंहिंजे किताब भुट्टो में लिखे थो त शुरूआती ॾींहंनि में जॾहिं भुट्टो टॉयलेट वेंदो हो त उते बि हिकु सिक्योरिटी गार्ड संदसि निगरानी कंदो हो। भुट्टे साहब खे उहा ॻाल्हि एतिरी त नापसंदि हुई जो हुन खाइण पीअण ई छॾे ॾिनो त जीअं खेसि टॉयलेट न वञिणो पवे। कुझु ॾींहंनि खां पोइ अहिड़ी सख़्तु निगरानी बंदि कई वई ऐं उन्हनि लाइ सेल जे ॿाहिरां अलॻि टॉयलेट ठाहियो वियो। भुट्टो साहब जेल अंदरि पढ़ण जे लाइ आज़ादु हो। आख़िरी ॾींहंनि में हू चार्ल्स मिलर जे ख़ैबर, रिचर्ड निक्सन जी सवानह उमरी, जवाहिर लाल नेहरूअ जो डिस्कवरी ऑफ इंडिया ऐं सिद्दीक़ सालिक जो विटनेस टू सरेंडर पढ़ी रहियो हो। भुट्टो खे फांसी ॾियण लाइ पंजाब हुकूमत जे जलाद तारा मसीह खे लाहौर मां घुरायो वियो। फाही ॾियणु हिन जो ख़ानदानी पेशो हो। हिन जो ख़ानदान महाराजा रणजीत सिंह जे ज़माने खां वठी फाहीअ जो कमु कंदो रहियो आहे। भगत सिंह खे पिणु इन ई जलाद फाही ॾिनी हुई। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे फाही ॾियण वक़्तु तारा मसीह जी पघार 375 रुपया माहवार हुई ऐं खेसि हर सज़ा लाइ 25 रुपया इज़ाफ़ी मिलंदा हुआ। भुट्टो साहब ईअं महसूसु कंदो हो त खेसि फांसी नथी थी सघे। 2 अप्रैल 1979 ईस्वीअ जे सुबुह जो बेनज़ीर भुट्टो पंहिंजे बिस्तरे ते सुम्ही पई हुई त ओचितो संदसि वालदा नुसरत भुट्टो कमरे में दाख़िल थी चयो, पिंकी, घर जे ॿाहिरां जेकी फ़ौजी आहिनि उहे चई रहिया आहिनि त असां ॿिन्ही खे अॼु ई तुंहिंजे पीउ सां मुलाक़ात करणी पवंदी। इन जो छा मतिलबु आहे? बेनज़ीर पंहिंजी सवानह उमरी डॉटर ऑफ द ईस्ट में लिखे थी त मूंखे ख़बर हुई त इन जो मतिलबु छा आहे। मुंहिंजी माउ खे बि ख़बर हुई, पर असां ॿिन्ही जे ज़हननि इन ॻाल्हि खे क़बूल ई न पई कयो। इन जो मतिलबु फ़क़ति इहो ई हो त ज़ियाउल हक़ मुंहिंजे पीउ खे मारण जे लाइ तयारु हो। नुसरत ऐं बेनज़ीर भुट्टो खे शेवरलेट कार में रावलपिंडी जेल पहुचायो वियो। तलाशी खां पोइ खेसि भुट्टो साहब जे अॻियां आंदो वियो। उन्हनि जे विच में 5 फुटनि जो फ़ासिलो रखियो वियो। बेनज़ीर लिखे थी, मुंहिंजे पीउ पुछियो त खेसि पंहिंजे ख़ानदान सां मिलण लाइ केतिरो वक़्तु ॾिनो वियो आहे। जवाबु आयो, अधु कलाकु। मुंहिंजे पीउ चयो, पर जेल जे ज़ाब्तनि मूजिबि फाही ॾियण खां अॻु घर वारनि सां मिलण जे लाइ 1 कलाक जो वक़्तु ॾिनो वेंदो आहे। पर ऑफिसर जवाबु ॾिनो त मूंखे इहे ई हिदायतूं मिलियल आहिनि त तव्हांखे अधु कलाक जो वक़्तु ॾिनो वञे। हू फर्श ते रखियल हिक गदे ते वेठो हो। हुन जे कमरे मां टेबल, कुर्सी ऐं पलंग कढिया विया हुआ। बेनज़ीर वधीक लिखे थी त हुन किताब ऐं रिसाला वापसि करे छॾिया जेकी मूं खणी आंदा हुआ। मुंहिंजे पीउ मूंखे चयो त मां नथो चाहियां त इहे माण्हू मुंहिंजे मरण खां पोइ हिननि खे हथु लॻाइनि। हुन पंहिंजे वकील तरफ़ां ॾिनल कुझु सिगार बि मूंखे वापसि कया। हू चई रहियो हो त मूं शाम लाइ हिकु सिगार बचाए रखियो आहे। हू मूंखे पंहिंजी शादीअ जी मुंडी ॾेई रहियो हो, पर मुंहिंजी माउ हुन खे रोके छॾियो। उन ते हिन चयो त हाणे मां इन खे पायां थो, पर बाद में इहा बेनज़ीर खे ॾिनी वञे। थोरी देरि खां पोइ जेलर आयो ऐं चयाईं त मुलाक़ात जो वक़्तु ख़तमु थी वियो आहे। बेनज़ीर खेनि लाकअप खोलण जे लाइ चयो ऐं चयो त मां पंहिंजे पीउ खे भाकुर पाइणु चाहियां थी, पर जेलर इजाज़त न ॾिनी। बेनज़ीर वधीक लिखे थी त मूं चयो त महिरबानी करियो, मुंहिंजो वालिद पाकिस्तान जो चूंडियल वज़ीर आज़म आहे ऐं मां संदसि धीउ आहियां। हीअ मुंहिंजी आख़िरी मुलाक़ात आहे ऐं मूंखे हक़ु आहे त खेसि भाकुर पायां। पर जेलर साफ़ इनकार करे छॾियो। मूं चयो, अलविदा बाबा। मुंहिंजी माउ शीखुनि जे विच मां मुंहिंजे पीउ जे हथ खे छुहियो। पोइ असां ॿई जल्दी वापसि निकिरी आयासीं। मूं पोइ ते ॾिसणु चाहियो, पर मुंहिंजी हिमत जवाबु ॾेई छॾियो। जेल सुप्रीडेंट यार मोहम्मद खेसि ब्लैक वारंट पढ़ी ॿुधायो, जेको हिन ख़ामोशी सां ॿुधो। भुट्टो साहब कैद खाने जे ॿाहिरि बीठल गार्ड खे घुरायो ऐं डिप्टी सुप्रीडेंट खे चयो त मुंहिंजे मरण खां पोइ मुंहिंजी वाच हिन जे हवाले कई वञे। 8:05 ते भुट्टे साहब पंहिंजे मददगार अब्दुर रहमान खे कॉफ़ी आणण जे लाइ चयो।
हुन अब्दुर्रहमान खे चयो त जेकॾहिं मूं तव्हां सां का बदतमीज़ी कई हुजे त उन लाइ मूंखे माफ़ कजांइ। सुप्रीम कोर्ट तरफ़ां संदसि रहम जी दरख़्वास्त रद्द थियण खां पोइ खांउसि शेव करण वारी रेज़र वापसि वरिती वई त मतां उन सां ख़ुदकुशी न करे। सलमान तासीर लिखे थो त भुट्टे चयो, मूंखे ॾाढ़ी ठाहिण जी इजाज़त ॾिनी वञे। मां मौलवी वांगुरु हिन दुनिया मां वञणु नथो चाहियां। 9:55 ते हिन पंहिंजा ॾंद साफ़ कया, मुंहुं धोतो ऐं पंहिंजा वार ठाहिया। उन खां पोइ सुम्ही पियो। राति जो 1:30 बजे खेसि उथारियो वियो। हिन खे हल्के बादामी रंग जी शलवार कमीस पहिरियल हुई। जेल अमलदार ने कपिड़ा तब्दील करण ते ज़ोर न ॾिनो। जॾहिं सिक्योरिटी अहलकार ने संदसि हथ पुठीअ पोयां ॿधण जी कोशिश कई त हुन मज़ाहमत कई। आख़िरकार हुननि ज़ोरीअ संदसि हथ रसीअ सां ॿधी छॾिया। पोइ खेसि स्ट्रेचर ते सुम्हारियो वियो ऐं अटकल 40 गज़ जे फ़ासिले ताईं खणी विया। सलमान तासीर वधीक लिखे थो त उन खां पोइ भुट्टो साहब पाण ई स्ट्रेचर तां हेठि लथो ऐं पाण फांसीअ जे तख़्ते ते पहुतो। जलाद संदसि मुंहुं कारे कपिड़े सां ढके छॾियो। संदसि पेर ॿधा विया। जीअं ई मैजिस्ट्रेट बशीर अहमद ख़ान 2:04 ते इशारो कयो त जलाद तारा मसीह लीवर छिकियो। भुट्टे साहब जा आख़िरी लफ़्ज़ हुआ, फिनिश इट। 35 मिंटनि बाद भुट्टो साहब जो लाश स्ट्रेचर ते रखियो वियो। कर्नल रफ़ीउद्दीन, जेको उन वक़्तु रावलपिंडी सेंट्रल जेल में ऑफिसर हो, पंहिंजे किताब भुट्टोज़ लास्ट 323 डेज़ में लिखे थो त कुझु देरि खां पोइ हिकु फोटोग्राफर आयो ऐं भुट्टो साहब जे प्राइवेट पार्ट्स जूं तस्वीरूं कढियूं। श्याम भाटिया बाद में पंहिंजी किताब गुड बाय शहज़ादी में लिखियो त बेनज़ीर पाण खेसि ॿुधायो हो त भुट्टो साहब खे फ़ौत थियण खां पोइ बि इन ज़िलत मां गुज़रणो पियो हो। बेनज़ीर पंहिंजी सवानीह उमिरीअ में लिखे थी त अमर पारां ॾिनल निंड जी गोरियुनि जे बावजूदि मुंहिंजूं अखियूं राति जो 2 वॻे खुलियूं ऐं मां ज़ोर सां रड़ियूं कयूं। मुंहिंजो साहु बुसाटजी रहियो हो, ॼण को मुंहिंजी ॻिचीअ खे रसीअ सां घुटे रहियो हुजे। मुंहिंजे वात मां फ़क़ति पप्पा पप्पा निकिरी रहियो हो। सख़्तु गर्मीअ जे बावजूदि मुंहिंजो सॼो बदन ॾकी रहियो हो। कुझु कलाकनि खां पोइ सेंट्रल जेल जो असिस्टेंट जेलर संदसि घर वियो, जिते नुसरत ऐं बेनज़ीर भुट्टो खे नज़रबंदि कयो वियो हो। असिस्टेंट जेलर सां मिलंदे ई बेनज़ीर साहिबा जा पहिरियां लफ़्ज़ ही हुआ त असां वज़ीर आज़म सां गॾु हलण लाइ तयारु आहियूं। जेलर जवाबु ॾिनो त उन खे दफ़नाइण लाइ खणी विया आहिनि। बेनज़ीर लिखे थी, मूंखे ईअं लॻो ॼण कंहिं मूंखे धकु हयो हुजे। मूं रड़ करे चयो, तव्हां उन्हनि खे उन जे घर वारनि खां सवाइ दफ़नाइण लाइ कीअं था खणी वञी सघो? उन खां पोइ जेलर भुट्टे जो सामान बेनज़ीर जे हवाले कयो। बेनज़ीर लिखे थी, हुन मूंखे पप्पा जी शलवार कमीस ॾिनी, जेकी पप्पा फाहीअ खां अॻु पहिरियां हुआ। पोइ हुन हिकु टिफ़िन बॉक्स ॾिनो, जंहिंमें हुन खे गुज़िरियल 10 ॾींहनि खां खाधो मोकिलियो पियो वियो, जेको हुन न पए खाधो। हुन मूंखे संदसि बिस्तरो ऐं चांहि वारो प्यालो बि ॾिनो। मूं पुछियो त संदसि मुंडी किथे आहे? जेलर चयो त छा हुन वटि मुंडी बि हुई छा? पोइ हुन पंहिंजी झोलीअ में मुंडी ॻोल्हण जो नाटक कयो ऐं पोइ उहा मुंडी मूंखे ॾिनी। उहो जेलर बार बार चई रहियो हो त हुन जो पछाड़ीअ वारो वक़्तु ॾाढो पुरसुकून हो। मूंखे हैरत थी त छा मौत जी घड़ी बि कॾहिं पुरसुकून थी सघे थी। जीअं ई बेनज़ीर जे ख़ानदानी नौकर बशीर जी नज़र भुट्टो जी शलवार कमीस ते पई त हुन रड़ियूं करणु शुरू कयूं, या अल्लाह, हुननि असांजे साहब खे मारे छॾियो।